खबर शामिल कंदा त सिंध काबीना कैमयाड़ी ज़िले में इंडस्ट्रियल इस्टेट लाइ ज़मीन अलाट करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जमपीर में कोयले जी खाण में पोरियतनि जी फोतगियुनि जो नोटिस वठंदे मामले जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास में काबीना मेंबरनि सलाहकारनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। काबीना इजलास दौरान नाणे खाते जे इख़्तियारनि रेवेन्यू ओगाड़ी में वाध बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त गुज़िरियल 5 सालनि दौरान सिंध जो रेवेन्यू ओगाड़ी में इज़ाफ़ो थियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त सिंध रेवेन्यू बोर्ड 136% एक्साइज़ 112% ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू 68% ग्रोथ कई आहे, जंहिं हिसाब सां गुज़िरियल 5 सालनि में 19% रेवेन्यू में इज़ाफ़ो थियो आहे। वॾे वज़ीर चयो त BRO पारां ऑटोमेशन सिस्टम शुरू कयो वियो आहे ऐं हिन साल BOR जी ओगाड़ीअ वधीक इज़ाफ़े जो इम्कान आहे। सिंध काबीना पारां इंडस्ट्रियल इस्टेट क़ाइमु करण लाइ 2000 एकड़ ज़मीन अलाट करण जी मंज़ूरी ॾिनी वई। 2000 एकड़नि मां 300 एकड़ देह मोचको में 1700 देह गाबो में ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह BOR पारां ऑटोमेशन सिस्टम शुरू कयो वियो आहे ऐं हिन साल BOR जी ओगाड़ी वधीक इज़ाफ़े जो इम्कान आहे। सिंध काबीना इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी क़ाइमु करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख कमेटी क़ाइमु करण बाबति काबीना खे ब्रीफिंग ॾिनी। 95 सरकारी अस्पतालूं ख़ानगी शोबे जे सहकार सां हलाइण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना जमपीर में कूल माइंस वाक़े में थियल जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार कंदे कूल कम में कंदड़ ॿार वारे मामले जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त कोयले जी खाण मां 8 लाश कढिया विया आहिनि, जिन मां 1 लाश 12 वरियनि जे नीगर जो आहे। संदसि चवणु हो त ही हिकु ख़ानगी कंपनी जी खोटाई जे कम दौरान वाक़ियो पेश आयो आहे। वॾे वज़ीर चयो त जेकॾहिं नीगर माइंस में कमु करे रहियो हुयो त ही चाइल्ड लेबर जो मामिलो आहे, जंहिं जी मुकमल तौर ते रिपोर्ट ऐं फोत थियल पोरियतनि जे वारसनि जी माली मदद कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अवाम खे सस्ती बिजली ॾियणु हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। हुकूमत जी कोशिश आहे त मुल्क खे तवानाई जे शोबे में ख़ुदि कफ़ील बणाए वञे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि एनर्जी टास्क फोर्स जे इजलास में क़ौमी सोलर एनर्जी पॉलिसी जो ऐलान पिणु 1 अगस्त ते करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पॉलिसी गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल जे मंज़ूरी सां मशरूत हूंदी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वज़ीर आज़म हाउस ऐं ऑफिस खे हंगामी बुनियादनि ते शमसी तवानाई ते मुंतक़िल कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम खे सस्ती बिजली ॾियणु हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। हुकूमत जी कोशिश आहे त मुल्क खे तवानाई जे शोबे में ख़ुदि कफ़ील बणाए वञे। वज़ीर आज़म चयो त शमसी तवानाईअ सां पैदा थियण वारी बिजली सस्ती हूंदी। पाकिस्तान में पहिरें भेरे जामे सोलर एनर्जी पॉलिसी आंदी पई वञे। पॉलिसी सूबनि जे सलाह मशवरे सां लागू थींदी। वज़ीर आज़म पारां समूरनि सूबनि खे तजवीज़ बाबति आगाह करण ऐं खणण राय वठण जी पिणु हिदायत कई वई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी बल्कन सां फ़ोन ते राब्तो करे गॾियल दिलचस्पीअ वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। मुलाक़ात दौरान वापार सिहत वारनि शोबनि समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में अवामी कारोबारी राब्ता वधाइण घुरिजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में ग्रीन ऐं ब्लू लाइन बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त ठेकनि करप्शन बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म चयो आहे त अवाम जी ॾुखियाईनि खे ॾिसंदे ब्लू ऐं लाइन बसुनि जी सर्विस जी शुरूआत कई वई आहे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जे अवाम बहितरीन सफ़री सहूलियतुनि मां फ़ाइदो माणे सघंदी। इस्लामाबाद में ब्लू ऐं ग्रीन बस लाइन मनसूबे जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त ग्रीन ऐं ब्लू लाइन बस सर्विस इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जे अवाम जे लाइ वॾी ख़िदमत आहे। हुन सहूलियत में 4 वरियनि जे देर ते क़ौम खां सवाल करे रही आहे, पर देर आया दुरुस्त आहे। वज़ीर आज़म चयो त मनसूबो मुकमल करण वारनि जो थोराइतो आहियां समूरी रूट लाइ हिकु कार्ड जारी कयो वञे त जीअं शहरनि खे समूरो महीनो मुफ़्त सर्विस मिली सघे। शहबाज शरीफ़ चयो त आलमी सतह ते तेल जूं क़ीमतूं घटि थियूं आहिनि। असांजी कोशिश आहे त उन जो लाभ अवाम खे बि मिली सघे। हुन चयो आहे त पंजाब जे वॾे वज़ीर 100 यूनिट वारा
लाइ बिजली जो बिल माफ़ करण वारो इनकलाबी क़दम खयो आहे। उन सिलसिले में पंजाब सरकार 100 अरब रुपयनि जो बजट रखियो आहे। ॿियनि सूबनि खे बि चवंदासीं त उहे पंजाब सरकार जहिड़ा फ़ैसिला करे आवाम खे सहूलियत फ़राहम कनि। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त मुल्क में 14 वरियनि बाद महांगाईअ समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। असांजे दौर में पेट्रोल 2 रुपया वधंदो हुयो त मार्च कंदा हुआ। इस्लामाबाद में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुकूमत असांखे तवानाई बहिरान जो ज़िम्मेवार कीअं करार ॾेई रही आहे। मार्केट में LNG ऐं तेल जा अघ महांगा हुजण सबबि असां टेंडर जारी न कया। जेकॾहिं असां महांगाई अघ ते तेल ऐं LNG ख़रीद कयूं त अॼु मुल्क सूरतहाल वधीक गंभीर में हुजे हा। शौकत तरीन चयो त गुज़िरियल 17 वरियनि जे दौर में मुल्क एतिरी तरक़ी न कई जेतिरी PTI जे 4 वरियनि जे दौर में थी आहे। इलेक्शन कमीशन पंजाब हुकूमत जो 100 यूनिट बिजली मुफ़्त करण वारो रोशन घराना प्रोग्राम मुअत्तल करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त हमज़ा शहबाज 100 यूनिट बिजली मुफ़्त करण वारो रोशन घराना प्रोग्राम जो ऐलान कयो हो। इहो ऐलान इलेक्शन खां पोइ बि थी सघे पियो। रोशन घराना प्रोग्राम बाबति इलेक्शन कमीशन जे नोटिस ते ॿुधणी थी, जंहिंमें इलेक्शन कमीशन 17 जुलाई ते नंढी चूंड ताईं पंजाब हुकूमत जो रोशन घराना प्रोग्राम मुअत्तल करे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त ज़िमनी इलेक्शन बाद बेशक प्रोग्राम शुरू कयो वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त कंहिं बि चूंडनि जी शिफ़ाफ़ियत ते शक न हुअणु घुरिजे। इलेक्शन कमीशन खे आर्मी रेंजर्स ऐं पुलिस जो सहकार हासिल आहे। ठटे वेझो कोयले जे खाण अंदर बरसाती पाणी में बुॾी फोत थी वियल 6 पोरियतनि जा लाश ॿाहिरि कढिया विया। इंतज़ामिया ऐं रेस्क्यू टीमुनि ऑपरेशन करे 40 कलाकनि बाद 6 पोरियतनि जा लाश खाण मां ॿाहिरि कढिया। रेस्क्यू अमले मूजिबि खाण में मौजूदु 2 पोरियतनि जे लाशनि जी बि जल्द ॻोल्हा कई पई वञे। रेस्क्यू टीमुनि मूजिबि समूरा फोत थियल पोरियत हिक ई हंधि उन्ही खाण में मौजूदु आहिनि। कोयले जी खाण में ॿुॾी वियलनि जी सुञाणप सजाद अली, मोहम्मद ख़ान, अताउल्ला, मोहम्मद अज़ीम, मोहम्मद अबू बकर ऐं गुल खान तौर थी आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त फोत थी वियलनि जो तालुक़ KPK ऐं सवात वारनि इलाइक़नि सां आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾे वठ दौरान हिकु जवान शहीद थी वियो। ISPR पारां जारी कयल पधिराईअ मूजिबि सिक्योरिटी फोर्सेस ऐं उत्तर वज़ीरिस्तान जे मीर अली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगीअ वारे इतला ते कार्रवाई कई वई त दहशतगर्दनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग दौरान दुश्मननि सां विढ़ंदे नौशहरा सां वास्तो रखंदड़ हिकु जवान वहीद ख़ान शहीद थी वियो। ISPR मूजिबि इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। दहशतगर्दनि खे पकड़े कैफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। पाक फ़ौज जो जाबलू चाढ़ो शहरोज़ काशिफ ऐं फज़ल अली जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। ISPR जो चवणु आहे त ज़मीनी टीम जबल चाढ़ू नौजवाननि जो वेझो पहुची वई आहे। ISPR पारां जारी कयल बयान मूजिबि मौसम जी ख़राबीअ बावजूदि इंतहाई ख़तरनाक ऑपरेशन खे यकीनी बणाइण लाइ कोशिशूं करे रहियूं आहिनि। जबल चाढ़ुनि जी जान बचाइण लाइ पाक आर्मी एविएशन जा हेलीकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन में रुधल आहिनि। आर्मी एविएशन जा हवाबाज़ ऊचाईअ ते वेंदड़ पोर्टर्स रेस्क्यूज़ ऐं ग्राउंड सर्च टीमूं कमु करे रहियूं आहिनि। पाक आर्मी एविएशन जे हवाबाज़नि जुरतमंदाना काविश कई। हेलीकॉप्टर वसीले ककरनि ऐं ऊचाई घणी हुजण सबबि जाबलू चाढ़ुनि खे खणी न सघिया आहियूं, पर ज़मीनी टीम संदनि वेझो पहुची वई आहे। इमदादी टीमूं हिन वक़्तु 21,000 फुट जी बुलंदीअ ते कैंप नंबर 3 वटि मौजूदु आहिनि। आर्मी एविएशन जा हेलीकॉप्टर मौसम जी सूरतहाल खे नज़र में रखी ॿीहर उॾाम कंदा।
उमरकोट में मुड़स मुबैना तौर 5 साल के खुटा ॾेई क़तल करण बाद फरार थी वियो। ॻोठ हिबजी ठक्कर में जाबदार सोनू भील पंहिंजी नौजवान ज़ाल मीना के मुबैना तौर घुटा ॾेई क़तल करे फरार थी वियो। मक़तूल औरत जे भाउ ॿुधायो त सोनू भील गुज़िरियल ॾींहुं संदसि घर आयो। हुन राति देर सां संदसि भेण खे मुबैना तौर घुटा ॾेई क़तल करे छॾियो। मक़तूल औरत जे वारसनि IG सिंध ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी जाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। रखण भरिसां अणॼातल हथियारबंदनि पाणीअ जे वारे ते वियल पोरियत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ बोडो में पोरियत अता मोहम्मद लोलाई पाणीअ जे वारे ते वियल हुयो त अणॼातल जाबदारनि खेसि गोलियूं हणी क़तल कयो। इतला मिलण ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश तहवील में वठण बाद पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि झेड़े जो कारण पुराणो तकरार ॿुधायो पियो वञे, जंहिं बाबति वधीक जांच कई पई वञे। सामारो भरिसां नौजवान मुबैना फाहो खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॻोठ गुलाम हुसैन बमरो में 25 वरियनि जो परिणियल नौजवान महबूब पुट रहमतुल्ला माछी वण में रसो ॿधी मुबैना आपघात करे छॾियो। इतलाउ मिलण ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश तहवील में वठण बाद पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि वारसनि ॿुधायो त संदन नौजवान घरू अणबणत सबबि अहिड़ो क़दम खंयो आहे जंहिं बाबति जांच कई पई वञे। अहिड़े वाक़िए बाद इलाइक़े ऐं घर भातियुनि में ॾुख वारी कैफ़ियत पैदा थी वई आहे। सामारो में ज़हरीले जीत जे ॾंगण सबबि पोरियत औरत फोत थी वई। ॻोठ हाजी मुरीद ख़ासकेले जे रहवासियुनि 50 वरियनि जी पोरियत बांचू ज़ाल शगन कोल्ही ज़मीन ते पोरियो करे रही हुई त खेसि ज़हरीले जीत ॾंग हयो। फोती औरत जे भाउ ॿुधायो त संदसि भेण खे फुटियूं चूंडण दौरान ज़हरीलो जीत खाई वियो आहे, जंहिं बाद खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते हूअ फोत थी वई आहे। हुन ॿुधायो त डॉक्टर पारां संदसि भेण जी फोतगी जी तस्दीक बाद हू मड़ खणी घर पहुता, जॾहिं त वाक़िए बाद घर में कोहराम मची वियो। कश्मीर वेझो निगरी बिजलीअ जो करंट लॻण सबबि फोत थी वई। ॿारड़ीअ खे घर आॾो क्रॉस थींदड़ बिजली जे तार मां करंट लॻो। ॻोठ नूरुद्दीन खोसो वासण 5 सालनि जी हलीमा चाचड़ करंट लॻण सबबि दम ॾेई छॾियो। संदसि घर में कोहराम मची वियो। भिरिया रोड वेझो नुसरत केनाल जे ज़बून हाल पुल धमाके सां वाह में किरी पई। 12 वरियनि जो नीगर दॿिजी फोत थी वियो ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुल किरण सबबि 12 वरियनि जो नीगर इसहाक पुट पीर लगाही जो फोत थियो आहे, जॾहिं त अली गोहर ऐं मुनीर अहमद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त हुननि पंहिंजी मदद पाण फोती नीगर जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे वाह मां ॿाहिरि कढियो आहे। हुननि ॿुधायो त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठाणनि ॿुधायो त पुल ज़बून हालीअ सबबि ड्रही पट थी वई पई, जंहिं सबबि अहिड़ो दिलि ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। कंधकोट में पीपी शहीद भुट्टो सिंध जो अॻूणो सदर सरदार ताज मोहम्मद ख़ान डोमकी दिलि जे आर्ज़े सबबि लाॾाणो करे वियो। पीपी शहीद भुट्टो अॻवान कुझु अरसो दिलि जी बीमारी में मुब्तला रहण बाद पंहिंजे हैदराबाद वारे रिहाइशगाह ते लाॾाणो करे वियो। ताज मोहम्मद ख़ान डोमकीअ जे लाॾाणे बाद पीपी शहीद भुट्टो अॻवान कारकुननि ऐं वारसनि में ॾुख वारी कैफ़ियत पैदा थी वई आहे। पीपी शहीद भुट्टो सिंध जे अॻूणे सदर सरदार ताज मोहम्मद ख़ान डोमकीअ जी जनाज़े निमाज़ में अॻवाननि कारकुननि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत हुई। पन्नो वाकिल में पसंद जी शादी न कराइण तां नौजवान मुबैना तौर पिस्टल जा फायर करे पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। गरीबाबाद जे रहवासी काशिफ अली पुट गुलाम अब्बास एंढड़ पसंद जी शादी न कराइण तां पाण मथां पिस्टल जा फायर करे ज़िंदगीअ जो ॾीओ उझाए छॾियो। वारसनि ॿुधायो त संदन नौजवान पसंद जी शादी न कराइण वारी ॻाल्हि तां अहिड़ो क़दम खंयो आहे। अहिड़े वाक़िए बाद घर भातियुनि में सदमे वारी कैफ़ियत पैदा थी वई आहे।